दरगाह शरीफ़ जे पीर ॻोठ शाही महिमान खाना में 2 ॾींहंनि वारी अखियुनि जी कैंप लॻाई वई। पाकिस्तान जे नायमार पीर ॻोठ जे शाही महिमान खाने में 2 ॾींहंनि वारी अखियुनि जी कैंप जे ॿिए ॾींहुं बि पाकिस्तान जे नायमार अखियुनि जे डॉक्टरनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आयल 1500 माण्हुनि जी अखियुनि जी मुफ़्त चकास कई वई। 500 मरीज़नि जी अखियुनि मुफ़्त ऑपरेशन कयो वियो। अखियुनि जे मरीज़नि खे मुफ़्त चश्मा पिणु ॾिना विया ऐं मुफ़्त दवाऊं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते हाशमी मेडिकल वेलफेयर फाउंडेशन जे सरबराह डॉक्टर मोहम्मद शरीफ़ हाशमानी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हर साल जीअं हिन साल बि पीर साहब पाॻारा ऐं राशिद शाह राशिद जे हुकूमत अखियुनि जी कैंप लॻाई वई आहे, जंहिं मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां ईंदड़ ग़रीब माण्हुनि जी अखियुनि जो मुफ़्त ऑपरेशन कयो वियो ऐं परे परे खां आयल अखियुनि जे मरीज़नि लाइ रिहाइश जो पिणु बंदोबस्तु कयो वियो। खाधे खुराक ऐं दवाउनि जो पिणु बंदोबस्तु कयो। वाइस ऑफ